नाज़रीन, हिन वक़्तु आउं अताबाद झील हुंजा में मौजूदु आहियां ऐं असां सां गॾु बदीन प्रेस क्लब जा दोस्त बि शामिल आहिनि ऐं अचो त हिते जेके मुख़्तलिफ़ शहरनि खां आयल टूरिस्ट खां राया वठूं। सब यहाँ पर घूमने आए हैं, के साथ हम लोग फर्स्ट टाइम यहाँ पर आए हैं कराची से और बहुत मज़ा आ रहा है। माशाल्लाह माशाल्लाह, हमारा पाकिस्तान बहुत खूबसूरत है। बस वो बात अलग है कि हमारे हुक्मरानों ने इसको बिगाड़ने में कोई कसर नहीं छोड़ी। हमारा पाकिस्तान माशाल्लाह माशाल्लाह बहुत खूबसूरत है। अल्लाह पाक हमारे पाकिस्तान को अपने हिफ्ज़-ए-मान में रखे। और यहाँ पे हम लोग नारान, कागान, गिलगित, बल्तिस्तान, इस्लामाबाद, लाहौर और जी हम लोग बाबूसर गए थे और अब हम यहाँ पर आए हैं हुंजा में। तो हमें बहुत मज़ा आ रहा है, खासकर इस झील पे तो हम लोग ने पूरा एंजॉय किया। यानी कि समझ लें पूरी थकन जितनी थी ना टूर की, हमारी वो आज यहाँ पे कंप्लीट हो गई है, पूरी हो गई, हमारी सारी थकन ख़त्म हो गई है यहाँ के। बस इबरत चैनल खुला है, इबरत न्यूज़ के नाम से है, आप वो ज़रूर वॉच करें, इसको लाइक करें, फॉलो करें, शेयर करें और इसकी न्यूज़ ज़रूर देखें, आपको बहुत पसंद आएगा। इसको जियो की तरह बिल्कुल आगे तक लेके जाएं। ईअं ई हे जेको आहे न मुंहिंजो फस्ट टूर आहे, पाकिस्तान टूर। ऐं हिते अची करे मूंखे इलाही सुठो लॻो। हितां जा व्यू, हितां जूं जॻहियूं, हितां जा माण्हू, मतिलबु सभु इलाही कोऑपरेटिव आहिनि। ऐं हिते अची करे न जेकी असांजी कराची जी भाग दौड़, टेंशन, परेशानियूं, उहे सभु ख़तमु थी वञनि। यानी असां इलाही रिलैक्स हिते फील पिया कयूं। मतिलबु इलाही सुठो पुरसुकून ज़िंदगी आहे हितां जी। चवंदमि कि तव्हां इबरत चैनल खे फॉलो कयो। माशाल्लाह जेके हे वीडियोज़ अपलोड था कनि या हिननि जो जेको चैनल आहे इलाही सुठो आहे, इलाही नॉलेजफुल आहे। त मां इहो चवंदमि तव्हां सभु हिन खे फॉलो कयो। बहुत अच्छा लगा और मैं ये फर्स्ट टाइम आया हूँ और यहाँ के लोग बहुत फ्रेंडली हैं, यहाँ की फूड बहुत अच्छी है, यहाँ का कल्चर बहुत अच्छा है और यहाँ की इन्वायरमेंट तो आप पूछे ही ना, बड़ा ही बेहतरीन। असां अताबाद झील ते हुंजा में हींअर रहंदे आहियूं ऐं तमामु ख़ूबसूरत नज़ारा ऐं ख़ुदा जी ख़ुदाई ॾिसण जे वटां आहे। तमामु बहितरीनु हिते वॾी तइदाद में जेको आहे सयाह आयल आहिनि। असां बि जेको आहे सो बदीन प्रेस क्लब जो डेलीगेशन खणी करे ऐं हिते आया आहियूं। समूरा साफ़ी दोस्त बि हिते मौजूदु आहिनि, पर हिते अॼु जेको आहे हीअ असां ॾिठोसीं त जिते ॿिया बि चैनल्स कवरेज ॿिया कंदा आहिनि त उते इबरत जेको आहे उहो बि हुंजा ते मौजूदु आहे ऐं अताबाद झील ते जेको आहे उहो कवरेज करे रहियो आहे। इहा तमामु वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। मुझे तो बहुत अच्छा लगा जब मैं आई हूँ। मेरा तो दिल यही रहता है कि मैं यहीं रह जाऊँ, क्योंकि मुझे माउंटेन ये नेचुरल ये सब बहुत अच्छा लगता है। तो हम लोग स्पेशली सिर्फ यहाँ घूमने के लिए आए हैं, बाहर से आए हैं। हम यूके से आए हैं, रहते हम यहाँ पाकिस्तान में जेलिम की साइड पे और बहुत अच्छा लगा ये जगह। अच्छा, और मतलब वादी हुंजा वादी के पॉइंट है वो आपको कैसे? मुझे यहाँ के लोग बहुत अच्छे लगे, बहुत हॉस्पिटेबल है, सफाई बहुत ज़्यादा है, आगे पीछे कम नहीं पड़ा हुआ, बहुत सारी चीज़ें करने वाली और व्यूज़ भी बहुत अच्छे हैं। ठीक है। हिते आयल मुख़्तलिफ़ शहरनि खां टूरिस्टनि खां मालूमात वरिती वई, जिन चयो त हीअ वादी तमामु हिकिड़ी ख़ूबसूरत वादी आहे ऐं हीअ झील ॾिसण वटां आहे ऐं असां हुकूमत खां मुतालबो था करियूं त हिन खे अञा बि वधीक वसी तौर ते वधायो वञे ऐं हिते अञा ख़ूबसूरती वधीक पैदा कई वञे त मुल्क जे मुख़्तलिफ़ हिस्सनि खां माण्हू अची हिते लुत्फ़ अंदोज़ थियनि। अशरफ मेमन, इबरत TV, हुंजा।